नाज़रीन, भिरा रोड के अली पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो। साइंसी मेले में मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ मॉडल्स पेश किया। पेश आहे भिरा रोड मां मजीद कीरियो जी रिपोर्ट। भिरा रोड अली पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो। साइंसी मेले में मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ मॉडलनि में हिस्सो वरितो। शागिर्दनि मुल्क में वधण गर्मी पद माहौलियाती आलूदगी साफ़ पानी समेत मुख़्तलिफ़ मॉडल तैयार करे महिमाननि सियासी समाजी सहाफ़िन वालिदैन खे तफ़सीली ॼाण फराहम कंदे चयो त शागिर्दनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। जेकॾहिं सरकारी सतह ते हौसला अफ़ज़ाई कई वञे त उहे हिन खां बि वधीक कारकर्दगी ॾेखारे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि था। जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे ऑटोमेटिक लाइट सिस्टम। ऑटोमेटिक लाइट सिस्टम यानी कि असांजे मॉडर्न वर्ल्ड में या लेटेस्ट वर्ल्ड में अगरि चऊं था असांजो ॿियो वॾो फ़ाइदो आहे, इंपॉर्टेंट वॾो आहे। इहो फ़ाइदो आहे कि इंसान अगरि को बि कमरे में अंदरि वञे थो त ऑटोमेटिक लाइट माना ॿरनि यानी कि लाइट में ओपन थियनि ऐं ॿाहिरि निकिरे त ऑटोमेटिक लाइट क्लोज थियनि। त इन जो फ़ाइदो इहो आहे। मॉडल ठाहियो आहे वाटर फाउंटेन जो, त पाणी जो आकाश माना पाणी कीअं थो मथे चढ़े, तव्हां ॾिसी सघो था त पाणी मथे चढ़ी रहियो आहे मोटर जे ज़रिए। मोटर पाणी मथे थो करे ऐं हिन में असां जेके शयूं यूज़ कयूं आहिनि उहे मोटर आहे, हिन बैटरी आहे, हिन में गुली बि असां यूज़ कई आहे। नेचुरल ब्यूटी आहे, ये अल्लाह ताला जी तरफ़ खां ॾिनल हिकु कुदरत आहे ऐं हर शइ में मुख़्तलिफ़ हूंदी आहे। जीअं जानवर, एनिमल, पहाड़ सभु कुझु थी विया ऐं रेन वाटरफॉल आहे, हितां पाणी वही नदियुनि में वेंदो आहे ऐं कुझु जंगल आहे, जानवर आहिनि जेके पाणी पीअण वेठा। हाउस बनाए, इसके अंदर लाइट का टेम्परेचर और एयर वगैरह। पॉल्यूशन माना घरनि मां जेको किचिरो ईंदो आहे उहो गटर में जमा थींदो आहे ऐं जेके फैक्ट्रियुनि जो किचिरो हूंदो आहे उहो गटर में जमा थींदो आहे। इन असांजो ॾाढो पॉल्यूशन वधी वेंदो आहे ऐं माण्हू हुन मां ॾाढो बीमार थी पवंदा आहिनि। पहिरियों क्रम मां फ्रस्ट्रेशन, जेको फ्रस्ट्रेशन सडनली असांखे का बर्निंग वग़ैरह थी वेंदी आहे या अहिड़ो को चोट लॻी त पहिरियों क्रम हूंदो आहे असां फ्रस्ट्रेशन सां हुनखे फ्रस्ट्रेशन कंदा आहियूं। बाद में असां को अगरि इंस्ट्रूमेंट जेके हीअ सेकंड असांजो स्टेप आहे इन जो आहे मेडिकल मतिलबु एंटीबायोटिक्स। असां कंहिं बि वायरस खे मतिलबु किल करण लाइ एंटीबायोटिक्स यूज़ कया वेंदा आहिनि। एंटी डायरिया मतिलबु को अहिड़ो डायरिया मोशन वग़ैरह डायरिया लाइ फ्लैजल एंटी डायरिया यूज़ थींदी आहे। किडनी वर्किंग मॉडल एंड किडनी इज़ वेरी इंपॉर्टेंट रोल इन अवर बॉडी। किडनी रिमूविंग द एसिड फ्रॉम अवर बॉडी दैट रिलीज बॉडी सेल्स एंड रिमूविंग द फ्लूइड फ्रॉम अवर बॉडीज। एंड किडनी जो है हमारी जो है हार्मोन रिलीज़ करती है जो कि हमारे ब्लड सेल बनाने में काम आते हैं और जो हमारे फ्लूइड को जो है हमारे हार्मोन्स हैं वो जो है हमारे जो ब्लड प्रेशर को है उसको भी कंट्रोल करते हैं। हमारी गाड़ियों से धुआं निकलता है वो होता है NOx गाड़ियों से धुआं निकलता है, फैक्ट्री से धुआं निकलता है। इसके अंदर होती हैं 2 ऑक्सीजन होती हैं, एक होती है SO2, दूसरी होती है NO2 यानी सल्फर डाइऑक्साइड और नाइट्रिक डाइऑक्साइड। और जो हमारे हवा में और हमारी जो हवा में मिल जाती हैं और हमारी हवा में मिलने के बाद ये हमारी जाती हैं एटमॉस्फेयर में। एटमॉस्फेयर में जाने के बाद हमारी क्लाउड्स में जाती हैं और उसमें हमारी होती हैं 2 ऑक्सीजन होती हैं और ये होती हैं हमारी स्ट्रॉन्ग ऑक्साइड। माय टॉपिक इज़ फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजे ज़रिए ॿूटा ग्रोथ कंदा आहिनि। मतिलबु कि सिज जी रोशनी पवंदी आहे जॾहिं ॿूटे ते त उहे हेठां जड़ खां ग्रोथ कंदा आहिनि। पाणी सां हिन जी ग्रोथ थींदी आहे ऐं इहे मथे वधंदा आहिनि जंहिंखां असांखे खाधो वग़ैरह मिलंदो आहे। साइंस एग्ज़िबिशन कराई वई आहे। हीअ असुल ॿारनि खे उहो शऊर ॾियणो आहे जेको आम जेको ही निसाब में पढ़ी रहिया आहिनि उनखे प्रैक्टिकल लाइफ में ॾिसनि, जंहिंसां आमतौर ते तव्हां ॾिसंदा आहियो जेको हिकिड़ो पढ़ियल ऐं जेको तजुर्बो कयो वेंदो आहे। साइंस जो मतिलबु आहे अहिड़ी मालूमात जेकी तजुर्बनि ऐं मुशाहिदनि मां हासिलु थिए। इन जे करे असां ॿारनि खे ठाराईंदा आहियूं त ॿारनि में अवेयरनेस अचे। जीअं ॿार हेठी लेवल ते जेकॾहिं प्रिपेयर हूंदो त मथी लेवल ते यूनिवर्सिटी लेवल में उनखे मुंझारो न थींदो किथे बि, त उहे मथी लेवल ते सुठे तरीक़े सां परफॉर्म करे सघंदा। ॿारनि में साइंस जी एग्ज़िबिशन कराइण जूं सख़्तु ज़रूरत हूंदी आहे हर स्कूल में। कोशिशि करे सरकारी हुजनि या प्राइवेट हुजनि, असांजी कोशिशि हूंदी आहे त हर साल ॿारनि जी साइंस एग्ज़िबिशन करायूं त जीअं ॿारनि में नशो नुमा थिए, ॿारनि खे ख़बर पए साह जो अमल कीअं थो थिए, जा ॿूटा जेको आहे वधनि वेझनि कीअं था। मेलो लॻल आहे साइंसी मेलो, उन में तव्हां शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हांजे उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके नाज़रीन आया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त अहिड़ा साइंसी मेला जेके आहिनि इहे वक़्त जी ज़रूरत बि आहे ऐं शागिर्दनि में तमामु घणी अवेयरनेस पैदा थिए थी। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV, भिरा रोड।